सियासी सालगिरह के हवाले से अज मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमों के अगवान एक्टिविस्ट अदीब राइटर सुजान शख्सियतूं इन तकरीब में अहम तकरीब में शरीक थियूं आहिनि। हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हांखे तफ़सील ॾेखारियूं था, केक कटण की रस्म तव्हांखे ॾेखारियूं था, अदीबनि ऐं सुजान शख्सियतुनि जा तव्हांखे वीचार ॿुधायूं था। ख़ुसूसन फ़िक्री ऐं नज़रियाती सियासत के हवाले से मुख्तलिफ अदीबनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध के अंदर जो नज़रियाती सियासत जो पासो है, फ़िक्री सियासत जो पासो है, उन जा माज़ीअ में कहिड़ा असर हुआ, हिन वक्त जेका सिंध के अंदर नज़रियाती ऐं फ़िक्री हक़ीक़ी जेका जमहूरी सियासत है उन जे खाल पैदा करण जे करे कहिड़ा मसला पैदा थिया आहिनि। तव्हांखे पहिरीं रस्म ॾेखारियूं था, केक कटण जी रस्म हिन वक्त अदा थिए पई। हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हांखे अपडेट करियूं था। पलीजो साहब, अयाल लतीफ़ पलीजो ऐं मुख़्तलिफ़ अदीब दानिश्वर ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त केक जी कटण जी रस्म अदा करे रहिया आहिनि। ऐं हाणे केक कटण की जेका रस्म थी है उन खां पोइ असां हिते ई स्टेज ते वेहूं था। दस्तगीर भट्टी है, अनवर सुमरो है, मुख़्तलिफ़ अदीब दानिश्वर आहिनि, उन्हनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं था, तव्हांखे ॿुधायूं था त जेका नज़रियाती ऐं फ़िक्री सियासत है उन जे हवाले सां जेके तहरीकूं हुजनि थियूं या समाज हुजे थो उन ते कहिड़ा असर पवनि था ऐं नज़रियाती फ़िक्री सियासत जे खाल पैदा करण जे करे ओवरऑल समाज जेको इंतहा पसंदी ॾांहुं वञे थो, मुदे ख़ारिज ख़्यालनि ॾांहुं वञे थो। जीअं सिंध जे अंदरि असांखे हींअर सॼे मुल्क जे अंदरि हिकिड़ी सूरत हाल नज़र अचे पई त इंतहा पसंदी वधे पई, दहशतगर्दी वधे पई। सो वेहूं था, हिन स्टेज ते वेहूं था, सॼी तकरीब तव्हांखे ॾेखारियूं था। हैदराबाद ब्यूरो टाइम में रसूल पलीजे जी सालगिरह के मौके ते समूरनि सुजान शख्सियतुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त तव्हां अंदाज़ो करे सघो त हिन वक्त सिंध में सियासी हवाले से नज़रियाती सियासत के हवाले से छा सूरत हाल है। हिन वक्त ट्रिब्यूनल्स शुरू थिया आहिनि, जेको क़ौमी अवामी तहरीक जो कल्चर रहियो आहे। क़ौमी अवामी तहरीक के हवाले से सिंजाणी तहरीक जूं जेके नौजवान नारियूं आहिनि उहे क़ौमी सकाफ़ती गीतनि ते जेको टेबलो पेश कंदियूं आहिनि, पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे वतन जे हुस्नाकिन खे, पंहिंजे समूरे सिंधी क़ौम जे तारीख़ी तशख़ुस के ॻाइण जो जेको अमल रहियो आहे, उन जे मसइलनि खे उजागर करण जो जेको अमल रहियो आहे उहो टेबलोस जे ज़रिए परफॉर्म कयो वञे थो। इहो हिन जो हिकिड़ो प्रोग्रेसिव ऐं तरक़ी पसंद कल्चर रहियो आहे। अचो त पाण तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि करियां थो त जेके ही टेबलोस आहिनि तव्हां पाण ॾिसो, हिन तरीक़े सां टेबलोस पेश कया पिया वञनि, तव्हां ॾिसो। सिंध के समूरे कॉन्टेस्ट में ॻाल्हि ॿोल करियूं था क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी सदर मोहतरम अयाल लतीफ़ पलीजे सां त हिन वक्त जेका फ़िक्री ऐं नज़रियाती सियासत है ऐं सिंध के अंदर ही जेको इंतहा पसंदी के हवाले से ख़ुसूसन कराची ऐं सॼे मुल्क के अंदर जेका दहशतगर्दी जो हिकिड़ो असांखे फेज़ नज़र अचे थो, छा सिंध जो जेको नज़रियाती ऐं फ़िक्री पासो है सियासत जो उहो सॼे मुल्क ख़ुसूसन सिंध ऐं कराची के हवाले से जेका सियासत थे पई, जेका रिजिड सियासत है, जेका मुदे ख़ारिज सियासत है या जेका ट्रेडिशनल सियासत है उनके रिप्लेस करे सके तो। या साईं आऊं तव्हांखे मुबारक ॾियां थो, कीअं था सम्झो त जेको मजमूई इंतहा पसंदी जो सॼो माहौल है उनके केतिरो रिप्लेस करे सके थी सिंध जी फ़िक्री सियासत? इंतहा पसंदी जो मुकाबलो ही इंतहा पसंदी जो सिंध करे सके थी। सबब इहो है जो असांजे ॿियनि सूबनि में जेके असांजा भाउर आहिनि उते जेको पैगाम है ज़बरदस्त सूफियाना, खुशहाल खान खटक जो, गनी खान जो, अजमल खटक जो KPK में, या पंजाब में बुले शाह जो, फरीद जो, वारिस शाह जो, या बलूचिस्तान में जाम दुर्रक जो ऐं गुलखान नसीर जो, वो पैगाम पहुची कोन सघियो आहे उते जे आम माण्हुनि ताईं ॿोलीअ जे बैरियर जे करे। उते जो नओं नस्ल पंजाबी ॿोलीअ खां बेख़बर आहे, नओं नस्ल जेको पढ़े थो यूनिवर्सिटीज़ में उनखे पश्तो लिटरेचर जी ख़बर कान्हे, बलोच लिटरेचर जी ख़बर कान्हे। पर ॿिए पासे सिंध जो माण्हू अॼु बि शेख हयात सां जुड़ियल आहे, उस्ताद बुखारी सां जुड़ियल आहे। सिंध जो माण्हू जो नौजवान नस्ल जेकॾहिं उहो अंग्रेज़ी पढ़ण जे करे सिंधी ॿोली पढ़ण में थोरी रुकावट बि अथसि, तॾहिं बि सिंधी की मौसीक़ी सां जुड़ियल आहे, उस्ताद जुमन सां जुड़ियल आहे, वो मंज़ूर अली खान सां जुड़ियल आहे। ॿियो सिंधी जा 4-5 चैनल्स आहिनि, सिंधी जा सहाफ़ी आहिनि, कलमकार आहिनि, सिंधी अख़बारूं आहिनि। उन जे करे सिंधी माण्हू वरी बि पंहिंजे वतन सां, पंहिंजे शाइरी सां, पंहिंजे फ़िक्र सां कुझु न कुझु जुड़ियल आहे ऐं उहो रिज़िस्ट करे थो। तंहिंजे करे तव्हां ॾिसो त शिकारपुर जे वाक़े ते सॼी सिंध में तव्हांखे हिकिड़ो बि को माण्हू नज़र न ईंदो जंहिं मज़म्मत न कई हुजे, कहिड़ी बि पॉलिटिकल पार्टी हुजे।
प्रोग्रेसिव पार्टी हुजनि, कॉम्प्रेस पार्टी हुजनि, दीनी पार्टी हुजनि, सभु गॾु आहिनि, सहाफ़ी, अहले इल्म, अहले कलम। सिंध खे मज़ामत करणी आहे। क़ौमी अवामी तहरीक जी बेदारी मार्च में हींअर असीं निकितासीं ऐं असां को 6-7 ॾींहंनि में सिंध जे 98-99 शहरनि खे कवर कयो ऐं यकीन ॼाणो त आदीअ जो जॾहिं नएं दर ते पहुतासीं या भिरिया या ठुल या तंगवाणी हज़ारे माण्हू जीअं बीठा हुआ, उन्हनि माण्हुनि जे अखियुनि में जेका जोत हुई, जेको जज़्बो हो, सो 2-3 नुक़्तनि ते हो। हिकिड़ो त सिंध जा माण्हू मुतहद हुआ करप्शन जे ख़िलाफ़, ॿियो सिंध जा माण्हू मुतहद हुआ दहशतगर्दी ऐं इंतहा पसंद जे ख़िलाफ़, टियों सिंध जा माण्हू मुतहद ऐं मुनज़म हुआ वहदत जे मसइले ते। त सिंध असांजी आहे, कंहिंखे बि विराइण कोन ॾींदासीं। बल्दिया फैक्ट्री में जेको कुझु थियो आहे, सिंध जा माण्हू मुतहद बीठा आहिनि त बाबा 300 माण्हू जिन माण्हुनि 259 माण्हू साड़िया आहिनि, उन्हनि खे सज़ा अचणु खपे। ऐं सिंध जे माण्हुनि जो इहो गॾियल मौक़ुफ़ आहे त दहशतगर्द दाढ़ी वारो हुजे ऐं क्लीन शेव हुजे, कॉन्वेंट में पढ़े या उहो कंहिं मदरसे में पढ़े, उहो जीन्स पाए या शलवार कमीज़ पाए, उहो कहिड़े बि मकतब फ़िक्र जो हुजे, हुनखे सज़ा अचणु खपे। ऐं जो क़ौमी अवामी तरीक़े जो हुजे, पली जो हुजे, मुंहिंजो सौट मुंहिंजो भाउ हुजे, उनखे सज़ा अचणु खपे। ऐं जेका JIT वरी चेंज पिया कनि, इन क़िस्म जा वाक़िया न थियनि। शिकारपुर जा जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी परगोर लहिजे। सिंध में ॿियो जेको नेटवर्क आहे, ॾिसो सिंध में हिकिड़ो वॾो इशू अथव त जेका ॿोॾ आई ऐं ॿोॾ खां पोइ जेका ख़िदमत ख़ल्क़ जे नाले में हिकिड़े मख़सूस नुक़्ते नज़र वारनि तंज़ीमुनि वञी उते रफ़ाए आमा जे हवाले सां कमु शुरू कयो ऐं उनजे नाले में हुननि उते पंहिंजो ॿिज छॾियो ऐं उहे परॾेही इदारनि जी मदद सां ऐं उहे उतरनि इलाइक़नि मां ईंदड़ ख़िदमत ऐं रफ़ाई तंज़ीमुनि जे नाले में तव्हां सभु चङी तरह ॼाणो था त उन्हनि वञी यूनिट खोलिया, उते माण्हुनि खे कंहिंखे गऊं ॾिनो, कंहिंखे छेलो ॾिनो, कंहिंखे कपिड़नि जो आसिरो ॾिनो ऐं उन्हनि जी भर्ती पई थिए। सिंध जा माण्हू होशियार थियनि। ऐं सिंध जे माण्हुनि खे अपील कंदुसि तव्हांजे ज़रिए, सिंध TV हुअईं सुजाॻी जो पैगाम पहुचाईंदी आहे तव्हांजे ज़रिए। ऐं सिंध जे माण्हुनि खे चवां त इल्मु हासिल करण जे लाइ इंतिहा पसंदी जे चंबे में न वञे। तव्हांजे ॻोठ में स्कूल सही न पियो हले या स्कूल जी फ़ी घणी आहे या ॿार वटि यूनिफॉर्म कोन्हे या मास्तर आऊंठ छा पाए ऐं कूड़ो ठग रखियो वियो आहे ऐं पंहिंजो को मिट माइट नौकिरी खपाए को मास्तर रखियो आहे जेको ड्यूटी नथो करे, त हुनजो मक़सदु इहो कोन्हे तव्हीं कंहिं अहिड़े मर्कज़ में पढ़णु हलिया वञो जिते तव्हांखे ॿिए मुस्लमान भाउर लाइ ॿुधायो वञे त हीउ काफ़िर आहे या हीउ वाजिबुल क़तल आहे। जेको तव्हांखे अहिड़ो पैगाम ॾिए थो उहे तव्हांजा बचा तव्हांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदा। तंहिंजे करे इहे बचा ख़ुदि पंहिंजे पीअरनि ऐं माउरनि, सुभाणे इन्हनि इदारनि में पढ़ंदड़ बचा उहे सुभाणे पंहिंजी तुंहिंजी रओ मथां जेकॾहिं अटो ॻोहींदे हुनजे मथां रओ लही वेंदो, चवंदा तूं वाजिबुल क़तल आहे। भेण स्कूल वेंदी हुनखे क़तल करे छॾींदा त हीअ स्कूल में छो वई। न्याणी पंहिंजी पसंद जी शादीअ जी ॻाल्हि कंदी, उहो पंहिंजी धीअ खे कुई छॾींदा। तंहिंजे करे सिंध में इन इंतिहा पसंदी खे रोकण लाइ ज़रूरी आहे त अहिड़नि इदारनि जे चुंगल में उन्हनि जे गिरफ़्त में न अचिजे ऐं पंहिंजे ॿारनि खे उन्हनि खां बचाए। शुरू करणु चाहींदुसि ज़ाहिरा सालगिरह जे मौक़े ते तमामु वॾियूं ॻाल्हियूं सुठियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। जेके मेन असांजी सियासत जा पैरामीटर्स आहिनि उनमें फ़िक्री पासो नज़रियाती पासो यकीनन वॾो सग वारो आहे। तव्हां पंहिंजी स्पीच में बि ॻाल्हि कई आहे त सिंध हज़ारनि सालनि खां पंहिंजे कंटेंट में जेको असांजो रियलिस्टिक पासो आहे उनमें ॾाढो मज़बूत रही आहे, पर असांजा जेके सोशल ऐं जेके पॉलिटिकल बैरियर्स आहिनि उनमें जेतिरी कथम परसी वारी सूरताल पैदा थी वई, असीं मेन धारा खां जीअं जेको मेन स्टेटस को आहे या मेन जेका ईअं सम्झो त माण्हुनि खे हक़ीक़ी स्टेबिलिटी ॾांहुं वठी वञण जो जेको पासो आहे उनमें असां कहिड़ी डायरेक्शन में वञूं जो असां हेठों जेको सफ़ा कसम परसी वारो पासो आहे, आम माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि खे असां थोरो स्टेबल करे ऐं हिकिड़े तरक़ी याफ़्ता समाज न खणी वञूं। तमामु बुनियादी सवाल आहे, अहम सवाल आहे। हींअर असां हिकिड़ो स्टडी क्लास कयो जंहिंमें सिंध जे अहले कलम अहले इल्म माण्हू महताब राशिदी, शफ़ीक़ कदर मूसवी, कमाल मुस्तफ़ा काज़ी, नुसरत सैर अब्बासी, मुश्ताक मीरानी, इन्हनि सभिनी अची लेक्चर्स ॾिना। डॉक्टर उमर मल्हा, फ़हीम नूनारी, उन्हनि सभिनी लेक्चर्स में बुनियादी पासो इहो हो त सिंध जो माण्हू हिकिड़ो त पंहिंजे टॉलरेंट हारमनी वारियूं जेके वैल्यूज़ आहिनि, लतीफ़ सचल ऐं सामीअ जूं, रोहल जूं, चीज़ल जूं, उस्ताद बुखारी जूं, शेख अयाज़ जूं, अमर जलील नसीम खरल जूं, हुन सां जुड़ियल रहे। ॿियो पंहिंजे ॿारनि खे सिंधी ज़रूरु पढ़ाए, चङो पैगाम सिंधी में। जो मेरिट जी डिमांड करे, पंहिंजे घर खां शुरूआति करे। जेकॾहिं पंहिंजे पुट खे 20,000 में B ग्रेड मां A ग्रेड मिले थो त न कराए, उनखे चए त पुट या कूड़ी जेका A ग्रेड वारी डिग्री वठंदे इन खां बहितर आहे त 20,000 कंहिं ट्यूशन सेंटर या कंहिं ट्रेनिंग सेंटर में ॾियूं त अंग्रेज़ी सिखी वठी, IELTS जी तयारी करी, टॉफल जी तयारी करी, अंग्रेज़ी पढ़ी, 20,000 में मार्कूं न वधाए। तंहिंजे करे इन जी जॾहिं असीं मुदाख़लत कंदासीं तॾहिं असीं अॻिते निकिरंदासीं। अयाज़ लतीफ़ साहब सां तव्हांखे मूं ॻाल्हि ॿोल कराई आहे, जेको मरकज़ी सदर आहे हिन वक़्तु क़ौमी अवामी तहरीक जो।
सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरन जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। असांजी औरत घर खां निकिरी कॉलेज यूनिवर्सिटी ताईं महफ़ूज़ तरीक़े सां पहुची सघे थी? असीं लाशौरी तो तमामु जॻहियूं क़तल आहे। हा, असां हिन क़ाबिल आहियूं। छो क्वेश्चन छो कयूं? हा, असां क़ाबिल आहियूं। घरेलू सतह ते फ़ैसिलनि जो इख्तियार अॼु बि केतिरो आहे औरतुनि वटि? एम्पावरमेंट जो मतिलब इहो है तो तव्हां फैसला साजी में तव्हांजो इख्तियार केतिरो है? तब्दीली आहिस्ता आहिस्ता आएगी। अब हमारी ख़वातीन में इतनी अवेयरनेस हो गई है। औरत सरबराह हुजे ऐं उन जेंडर में रही कमु करणु मर्दनि जे लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे थो। एक्सेप्टेंस लेवल जेको आहे उहो अञा ताईं उहो क्रिएट नाहे थी सघियो त औरत सरबराह थी सघे थी। औरत जेका आहे मर्द खां वधीक महिनत थी करे। कानून जे हुअण जे बावजूद भी औरतन के खुलेआम कत्ल छो तो कयो वञे? हिकिड़ो त लॉ इम्प्लीमेंट कोन थो थिए, लॉ जो जेको रवैयो थियो वरी असांखे लॉ जे बारे में ख़बर ई कान्हे का। औरत जी दुश्मन छो आहे? हिन समाज में मूंखे एक्सेप्टेंस मिलियल आहे त आउं बि शादी करे सघां थो। औरतुनि खे जॾहिं कारो करे मारियो वञे थो कारी करे त उन्हनि जो कारियुनि जो अलॻि कब्रिस्तान ठहियल आहे। सज़ा जज़ा जो जेसिताईं अमल न थींदो औरत जे बारे में जेतिरी भयानक रूरल सज़ा ओतिरी अर्बन सज़ा ई कान्हे। औरतुनि खे अॼु बि इंतिज़ामी तरह पोइ ते रखण जूं कोशिशूं कयूं वञनि थियूं। इमदाद हुसैनी साहब खां थोड़ा व्यूज़ शेयर कंदासीं पलीजे साहब जी सालगिरह जे मौक़े ते त नज़रियाती ऐं फ़िक्री सियासत जो ओवरऑल जेको समाज ते असरु थिए थो ऐं हक़ीक़ी जेके इनकलाबी तहरीकूं हुजनि थियूं उन्हनि खे अॻियां खणी वञण में नज़रियाती ऐं फ़िक्री सियासत जो केतिरो वॾो इम्पैक्ट हुजे थो। नवाज़ शरीफ़ साहब हिन वक़्तु त सिंध इलाही घुट ऐं ॿूसट वारे माहौल में आहे, पर पलीजे साहब जी सालगिरह जे मौक़े ते यकीनन हिकिड़ी फ़िक्री नज़रियाती सियासत जा सवाल ज़हन में अचनि था। केतिरो असरु हुजे थो नज़रियाती फ़िक्री सियासत जो समाज ते? तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे, पर उन सां गॾु ॿियूं जेके शयूं जेके लागू थियनि थियूं त इहे तबिका जेके छिड़ो छिड़ आहिनि न मुख़्तलिफ़ सियासी नारनि में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में असांजो समाज वॾेर को समाज आहे उन में इहे वधीक पीसजंदा पिया वञनि। उनखे उन मां निकिरणो पवंदो ऐं पलीजे जे सॾ में सॾु ॾियणो पवंदो। वॾी महिरबानी साईं इमदाद हुसैनी साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी बाक़ी नज़रियाती सियासत जो फ़िक्री सियासत जो इहो इम्पैक्ट हुजे थो ऐं शख़्सियतूं जॾहिं पंहिंजे विजन में पंहिंजे इल्म में पंहिंजे इदराक में तमामु वॾियूं थियनि थियूं त उन्हनि जो मेजर रोल ईअं ई समाज में जीअं बीहे थो जीअं पलीजे साहब जी सालगिरह जे हवाले सां पलीजे साहब जी शख़्सियत जे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कई पई वञे। वॾी महिरबानी। तव्हां कीअं न सम्झो त जेका नज़रियाती सियासत हुजे थी फ़िक्री सियासत हुजे थी उन जा समाज ते केॾा सुठा असर पवंदा ऐं समाज खे अॻियां खणी वञण में फ़िक्री तहरीकूं केॾो वॾो कमु कनि थियूं? सॼी दुनिया में जेका बि तब्दीली आई आहे मस्बत तब्दीली ऐं बहितरी ॾांहुं समाज उथियो आहे उहो उन लाइ फ़िक्री तहरीकनि ई मौसर धारा जो किरदारु अदा कयो आहे। इन खां सवाइ मुमकिन ई न आहे। जंहिं दौर में फ़िक्री तहरीकूं माठार जो शिकार थींदियूं उन ज़माने में सम्झो पीजेंट्स क्लास जेको आहे सो माना पोरे तमाम जे माना हक़नि तां दस्तबरदारी थींदी, मज़लूम क़ौमनि जे हक़नि तां दस्तबरदारी वारी ॻाल्हि थींदी। सिंध में फ़िक्री तहरीक जो साईं जिमसद खां पोइ हिकिड़ो ई वॾो महंदार पलीजो साहब हाणे वक़्तु बाक़ी रहियो आहे। ऐं जॾहिं आयुसि पे त रस्ते ते मूं इहो सोचियो त साईं जिमसद ऐं रसूल बख्श पलीजो साहब ॿिनि शयुनि खे बहितर नमूने सां सम्झंदा हुआ। सिंध जे सकाफ़ती महाज़ खे क़ौमी तहरीक जे कल्चरल फ्रंट खे चङी रीति सम्झंदा हुआ, उनजी मारूज़ी हक़ीक़तनि खे उनजी नज़ाकतनि खे ऐं इन्हनि ॿिन्ही माण्हुनि इन्हनि खे खयो। उनखां पोइ को माण्हू न आहे जेको उन कल्चरल फ्रंट खे ठाहे सघे। सभिनी खां पहिरीं क़ौमनि में कल्चरल कॉन्शियसनेस ईंदी आहे, पोइ जेको आहे सो इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल कॉन्शियसनेस ईंदी आहे। इन टिन्ही खे मिलाए करे नेशनल कॉन्शियसनेस चयो वेंदो आहे। उनमें पलीजो रसूल पलीजो साहब वॾे में वॾो जेको आहे सो माना मीनार आहे। हिन दौर में हफ़ीज़ साहब जंहिं दौर में सिंध में इंता पसंदी जो हिकिड़ो फेज़ असांखे भले बॉटम लाइन या हेठी लेवल ते नज़र अचे थो, तव्हां सम्झो था त उनखे सिंध जी फ़िक्री तहरीक
तरक़ी पसंद तहरीक काउंटर करे सके? हमेशा यादि रहो असां नंबर पहिरीं असां पंहिंजे होम ग्राउंड ते आहियूं ऐं असां पंहिंजे फ़िक्री जेको आहे सो माना घर में आहियूं ऐं सिंध सॼे नंढे खंड जो वाहिद इलाइक़ो आहे जेको इंतिहा पसंदी जे हर शिकिल खां परे रहियो आहे। सिंध में शिविज़म खे वठो सम्झे जेको इंडस रिलीजन आहे, उनखां पोइ जैनिज़म आहे, उनखां पोइ बुद्धिज़म आहे। इहे सभु जेके आहिनि से हिननि शयुनि खे जेको आहे सो माना काउंटर कनि था। जेका बि इंतिहा पसंदी जी जेका बि शिकिल आहे उनखे जेको आहे सो माना काउंटर कनि था। तंहिंजे करे सिंध त सॼी दुनिया में उहा फ़िक्री सरज़मीन आहे जेका हिन क़िस्म जे जेको आहे सो इंतिहा पसंदी खे काउंटर करे सघे थी। ॿी दुनिया में का बि धरती न आहे। ॿियनि पासे ॻाल्हियूं वयूं आहिनि पर बुनियादी ज़िम्मेवारी बि असां ते आहे ऐं असांजो ई फ़िक्र जेको आहे सो ॿियनि पासनि पकड़ियो आहे। हाणे उहो वॾो मौज़ू आहे, इन ते जेको आहे सो सवाल ज़रूरु तव्हां खां करणु चाहींदुसि। एॾी वॾी फ़िक्री तहरीक, एॾो वॾो फ़िक्र सिंध में मौजूदु आहे, लतीफ़ मौजूदु आहे, सचल मौजूदु आहे, पलीअ साहिब जहिड़ा अॻवान मौजूदु आहिनि, पर जेको हैंडल कंदड़ मेन पासो आहे असांजो समाज खे, पावर पॉलिटिक्स आहे, सियासत जी मथीं जेका धारा आहे, सियासत जो मथे जेको सिस्टम आहे, उन में असांजी शिराकत छो न पई थी सघे? हा, इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते आहे। आउं सम्झां थो त जेको रसूल पलीजी साहिब ऐं साईं जमशेद जेको हिकिड़ो महाज़ ठाहियो बज़्म सूफ़िया सिंध जो अयूब शाही जे दौर में, उनखे वरी जेको आहे सो फ़ाल कयो वञे, बज़्म सूफ़िया सिंध खे वरी फ़ाल कयो वञे। ज़ाहिर करे को प्लेटफॉर्म हूंदो, हुनजो माज़ी रहियो आहे ऐं असां उते उतां इहो ई असांखे पैगाम मिलियो हो त जेको आहे सो तूं बि जी आऊं बि जीअं दाणो आप खुदाई इंसान भाई भाई हक़ीक़त में हिकु थियो। गीता ऐं क़ुर, मज़हर मौला पाक जो, हिंदू मुसलमान, तारा कया तालान, सूरज संदे सोझरे, असां वटि ई सभु पैगाम वञनि था। सम्झे असां हिनखे बहितर नमूने सां काउंटर करे सघूं। मायूसी जी ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु जेको संदरो ॿधणो आहे ऐं निकिरणो आहे माण्हुनि में, ऐं असांजा माण्हू क़बूल कंदा छो त हुननि जे मिज़ाज में, हुननि जी फितरत में। रुगो असांजा माण्हू न, पंजाब जा माण्हू बि क़बूल कंदा, हिंदुस्तान जा माण्हू बि क़बूल कंदा। उते कबीर वेठो आहे, न कहो से दोस्ती न कहो से बैर, कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, मंदिर ढादे मस्जिद ढादे जो कुछ ढहंदा हो, एक बंदियांदा दिल न ढावी रब दिलां विच रहंदा हो। असां सॼी इंडस माथिरी में जेका इहा ॻाल्हि मौजूदु आहे, रुगो उनखे ऑर्गेनाइज़ करिणो आहे ऐं उन पैगाम खे वरी संवारे सुधारे नए कॉन्टेक्स्ट में, नई सूरत हाल में पेश करिणो आहे। त असांजो मिज़ाज ईअं न आहे बम ॿधी करे माण्हुनि खे मारणु, असांजी फितरत न आहे। सिंध बीहंदी, सिंध जो किरदारु बीहंदो, सिंध जेको आहे सो आलमी सतह ते उभरी ईंदी। सिंध जी ॻाल्हि, सिंध जो फ़िक्र, इहो जेको आहे सो माना जेको इंसान भाई वारो जेको आहे या उनखे चइजे यूनिवर्सल बिरादरहुड वारो जेको आहे तालीम जेका असां मथे उभरी ईंदी, तमामु मथे हुनजो इमेज उभरंदो ऐं हे शिकस्त खाईंदा। शिकस्त त फ़िक्री ॾियणी आहे। हफ़ीज़ कुरैशी साहिब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हाणे वरी टेबलो शुरू थिए पियो। जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया ॻाईंदा अचूं। इहो क़ौमी अवामी तहरीक जे हर तक़रीब में इहो कलाम, इहो गीत ज़रूरु क़ौमी कारकुन अवामी तहरीक जा ॻाईंदा रहिया आहिनि। सिंध जे राइटर अदीब साईं दस्तगीर भट्टी सां तव्हांखे इन पॉइंट ते ॻाल्हि ॿोल करायूं था। पलीजे साहिब जे हिन सालगिरह जे
मौक़े जे हवाले सां पलीजे साहब सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका नज़रियाती सियासत हुजे थी, जेका फ़िक्री सियासत हुजे थी, उहा जेके तारीख़ जूं रद्द क़ुवतूं आहिनि, तारीख़ जा जेके रद्द ख़्याल आहिनि, रद्द सोचूं आहिनि, उन्हनि खे नज़रियाती सियासत केतिरे हद ताईं रिप्लेस करे थी ऐं केतिरो हिकिड़ो रोशन ख़्यालीअ ॾांहुं तरक़ी पसंदीअ ॾांहुं समाज वञे थो। दस्तगीर भट्टी साहब, ज़ाहिर आहे पलीजे साहब जी सालगिरह जे हवाले सां अॼु सभु तव्हां दोस्त हुनजे तहरीक ते, हुनजे विज़न ते, हुनजे फ़िक्र ते ज़ाहिर आहे ॻाल्हि ॿोल करियो पिया ऐं पाण हुनखे ट्रिब्यूट बि पेश करियूं पिया। पर सिंध हींअर तव्हां ॾिसो त हिकिड़ो जेको इंतिहा पसंदी जो एलिमेंट आहे, उन में सम्झो था त जेका नज़रियाती ऐं फ़िक्री सियासत असांजी थोरी बैक थी आहे, हिकिड़ो एलिमेंट इहो ज़रूरु मौजूदु आहे, सम्झो था इंतिहा पसंदी सिंध में जेका वधे पई उनजे हवाले सां। ऐं नथो सम्झां त सिंध में इंतिहा पसंदी को एतिरी वधी वई आहे जहिड़ी अफ़गानिस्तान या पिशावर में आहे या पंजाब जे उतरनि इलाइक़नि में आहे। हिते असां वटि शुरूआति बराबरि थी आहे। उनजो सबबु वरी जेको आउं सम्झां थो सो इहा आहे त गुज़िरियल 10-20 सालनि जूं मार्शलाऊं ऐं वरी जमहूरी दौर में अवाम खां पाण खे सियासी अॻुवाणनि जो कटे छॾणु, इन करे ख़िलाफ़ हुते पैदा थियो। पोइ माण्हुनि ॾिठो त ही मज़हबी सियासी जमायतूं मदरसनि में ॿार बि पढ़नि पियूं, ॿार पढ़नि पिया, कपिड़ा लटा बि ॾियनि पिया ऐं देगूं बि चढ़नि पियूं, खुराक मिले पई, त बुख बुछड़ो टोल दाना बि दीवाना करे छॾे या अहिड़े क़िस्म जूं जेके बि चवणियूं आहिनि। पाण वटि इहो थियो आहे सिंध जे उन्हनि इलाइक़नि जिते ॾाढी गुरबत आहे, जेके सफ़ा वॾेरनि जा ॻढ़ थी विया, धाड़ियलनि जा ॻढ़ थी विया, सान्या ख़तमु थी वई। माण्हू मिसाल शिकारपुर जो ज़िलो आहे, उते तमामु घणी जेका आहे सा मज़हबी इंतिहा पसंदी आहे। लाड़ में बदीन ज़िले में मूंखे लॻे थो त थींदी, पर सॼी सिंध में इन क़िस्म जो आलम न आहे। न ठठे ज़िले में आहे, न हैदराबाद में आहे, न कराची में आहे, न टंडे लहर में आहे, न नवाबशाह में आहे। जिथे जिथे कुझु न कुझु माण्हुनि खे रोज़गार ऐं शऊर मिले थो उते आहे, जिते वरी मुल्हनि खे जाइ मिले थी स्पेस। पलीजे साहब जो कंट्रीब्यूशन एॾो वॾो रहियो आहे माज़ी में। गुज़िरियल 70 साल घटि में घटि उन 86 साल जी उमिरि मां या 84 साल जी उमिरि मां नंढी वई खां वठी उन रोशन ख़्याली जी जेका तालीम ॾिनी, सिंध में पहिरियों उहो किताब घर क़ाइमु कयो जेके अवामी किताब घर जो 10-10 रुपए में दुनिया जा वॾा वॾा नज़रियाती फिलासफ़र, वॾा आलिम, स्कॉलर, कार्ल मार्क्स खां वठी होची मिन ताईं ऐं वियतनाम जे कम्युनिस्ट पार्टी जे सेक्रेटरी जनरल ली दुआन खां वठी वेंदे अंगोला जे ऐं मोज़म्बिक जे सरबराहनि ऐं पार्टी जे सरबराहनि शमोरा मार्शल, अगस्टिनो नेटो, इन्हनि जे फ़िक्र खे ऐं माओज़ेतुंग जे फ़िक्र खे जेको जंहिं नमूने न आंदो, असां वटि शाह लतीफ़ जे शेरनि जंहिं नमूने दिफ़ाई दीवार थी, मुलाहियत ऐं कटरपणे जे ख़िलाफ़ तमामु वॾो सदियुनि ताईं कमु कयो ऐं उनखां अॻु में जे बि सूफ़ी शाइरनि ऐं बाद में बि उन बाद जेको आहे सो रसूल बख्श पलीजे साहब जेको लतीफ़ खे माण्हुनि ताईं पहुचाइण में, लतीफ़ जी ॿोली इन असां वरी टहीअ लाइ थोरी घणी अजनबी हुई त उनखे सवली सिंधी करे सम्झाइण, वरी उन ते तमामु वॾा किताब लिखणु, बहस मुबाहिसा, शाह लतीफ़ खे घर घर पुॼाइण में रसूल बख्श पलीजे साहब जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। उनखां पोइ इहा रोशन ख़्याल जेका जमायत जेको हाणे संदसि पुटु संभाले थो, इहा कंहिं ज़माने में हिकिड़ी तमामु वॾी पार्टी हुई, अवामी तहरीक, जॾहिं फाज़िल शहीद बि ज़िंदा हो ऐं ॿिया सभु। असां ख़ुदि बि आउं बि बानियनि मंझां आहियां। जॾहिं 1969 में बुनियादु पियो हो हैदराबाद में अवामी तहरीक जो, त उॾे शुरूआती माण्हुनि मंझि असीं बि हुआसीं। त पलीजे साहब वारनि जेको आहे जेको रोल प्ले कयो हो सहाफ़त जे आज़ादी, फ्रीडम ऑफ प्रेस लाइ या MRD जी तहरीक में 83 में, इहे तमामु वॾा हिननि जा किरदार रहिया आहिनि जिन जे करे सियासत मक़सदु आहे त हिकिड़ो उन वक़्त में की ढाल हुई सॼे हुन उहा हाणे बि थी सघे थी। आउं एतिरो मायूस न आहियां। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर, 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट, बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। छा असांजी औरत घर खां निकिरी कॉलेज यूनिवर्सिटी ताईं महफ़ूज़ तरीक़े सां पहुची सघे थी? असीं लाशौरी तो तमामु जेके क़तल आहे। छा असां इन क़ाबिल आहियूं? छो क्वेश्चन छो कयूं? हा असां क़ाबिल आहियूं।
घरेलू सतह ते फ़ैसिलनि जो इख्तियार अॼु बि केतिरो आहे औरतुनि वटि। एम्पावरमेंट जो मतिलबु इहो आहे त तव्हां फ़ैसला साज़ी में तव्हांजो इख्तियार केतिरो है। तब्दीली आहिस्ता आहिस्ता आएगी। अब हमारी ख़वातीन में इतनी अवेयरनेस हो गई है। औरत सरबराह हुजे ऐं हुन जेंडर में रही कमु करणु मर्दनि जे लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे थो। एक्सेप्टेंस लेवल जेको आहे उहो अञा ताईं उहो क्रिएट नाहे थी सघियो त औरत सरबराह थी सघे थी। औरत जेका आहे मर्द खां वधीक महिनत थी करे कानून जे हुअण जे बावजूद बि औरतुनि खे खुलेआम क़तल छो थो कयो वञे। हिकिड़ो त लॉ इम्प्लीमेंट कोन थो थिए, लॉ जो जेको रवैयो पियो वरी असांखे लॉ जे बारे में ख़बर ई कान्हे का। औरत जी दुश्मन छो आहे? हिन समाज में मूंखे एक्सेप्टेंस मिलियल आहे त आउं ॿी शादी करे सघां थो। औरतुनि खे जॾहिं कारो करे मारियो वञे थो कारी करे त उन्हनि जे कारनि जो अलॻि क़ब्रिस्तान ठहियल आहे। सज़ा जज़ा जो जेसिताईं अमल न थींदो औरत जे बारे में जेतिरी भयानक रूरल सज़ा ओतिरी अर्बन सज़ा ई कान्हे। औरतुनि खे अॼु बि इंतिज़ामी तरह पोइ ते रखण जूं कोशिशूं कयूं वञनि थियूं। नज़रियाती सियासत जी ॻाल्हि करियूं पिया, सिंध जे अंदरि इंतिहा पसंदी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया। साईं अनवर सुमरो सां ॻाल्हायूं था, मुख़्तलिफ़ अदीबनि सां, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करायूं पिया त सिंध में नज़रियाती सियासत जे बहिरान जे करे, नज़रियाती सियासत जे घटिजण जे करे ही जेको इंतिहा पसंदी सिंध में वधी आहे, छा नज़रियाती सियासत जेकॾहिं पंहिंजो रिक्वायरमेंट पूरियूं करे पंहिंजो स्पेस वालारे त वाक़ई इंतिहा पसंदी खे मुंहुं ॾेई सघे। अनवर साहब, पलीजे साहिब जी सालगिरह आहे, ज़ाहिर आहे फ़िक्री ॻाल्हियूं थींदियूं, नज़रियाती ॻाल्हियूं थींदियूं, जदोजहद जूं प्रैक्टिकल ॻाल्हियूं थियनि पियूं। कीअं था सम्झो त नज़रियाती सियासत जो नज़रियाती सियासत इंतिहा पसंदी खे काउंटर करण में केतिरो वॾो रोल प्ले करे सघे थी? मुंहिंजे ख़्याल में त मोहतरम पलीजो साहब जेको न फ़क़ति सिंध जो पर हिन एशिया जो हिकिड़ो ॾाहो आहे, जंहिं पंहिंजे इल्म ऐं ॾाइब सां हितां जी जेका बंजर ज़मीन, बंजर ज़हन, उन्हनि में हिकिड़ो शऊर पैदा कयो। हुन कोशिशि कई त असांजे माण्हुनि खे हिकु अहिड़ो नज़रियो ॾिजे, अहिड़ी सम्झ ॾिजे। हुन पुरअमन ॻाल्हि कई, पुरअमन तब्दीली जी ॻाल्हि कई आहे। हू पुरअमन तब्दीली सां सिंध खे तब्दील करणु थो। ऐं पलीजे साहिब जो जेको फ़िक्र आहे, नज़रियो आहे, उहो अहिड़ो नज़रियो आहे त जंहिंसां ख़ुदि ब ख़ुदि जेकॾहिं इहो फैलिजे, इहो अॻिते अचे त आउं सम्झां थो त इंतिहा पसंदी जे लाइ का गुंजाइश नथी बचे, बिल्कुलु उनखे शिकस्त मिलंदी। ऐं पलीजो साहब बार बार चवे थो त सिंध जा जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे एजुकेशन ॾियो। जॾहिं उन्हनि माण्हुनि खे तइलीम ईंदी, साइंसी इल्मु ईंदो त इंतिहा पसंदी जो को बि वजूद न बचंदो। ऐं वरी ज़रूरत आहे सिंध में उन ई साॻे स्टेज ते मुख़्तलिफ़ अदीबनि जा सुञाण शख़्सियतुनि जा तव्हांखे ख़्याल ॿुधाए रहिया आहियूं। उन में टॉपिक असांजो इहो ई आहे त सिंध जे अंदरि नज़रियाती ऐं फ़िक्री सियासत जे हवाले सां जेको डाउनफॉल हो, को दौर हो जंहिंमें नज़रियाती फ़िक्री सियासत जे हवाले सां वॾियूं वॾियूं तहरीकूं हलियूं, एमआरडी तहरीक हली, वनी यूनिट जे ख़िलाफ़ तहरीक हली, वॾा वॾा प्यादल मार्च, जेल भरियो तहरीकूं, इहो हिकिड़ो ओवरऑल सिंध जो सियासी ॾाढो रेडिकल ऐं ॾाढो रियल डेमोक्रेटिक क्लाइमेक्स हो। पर हिन वक़्तु बहरहाल सिंध जे अंदरि रेडिकल ऐं हक़ीक़ी सियासत न हुअण जे करे इंतिहा पसंद क़ुवतूं, सिंध जे शिकारपुर में जेको वाक़ियो थियो आहे, कराची में रोज़ वाक़िया थियनि पिया, मुख़्तलिफ़ अदीबनि सां पलीजे साहिब जे सालगिरह जे मुनासिबत सां तव्हांखे ख़्याल शेयर करायूं पिया, जीअं तव्हां सम्झी सघो त हिन वक़्तु सिंध जूं सुञाण शख़्सियतूं ऐं जेको पॉलिटिकल स्टफ आहे, पॉलिटिकल पावर आहे, पॉलिटिकल स्पिरिट आहे, उहो छा पियो सोचे। बदर चन्ना साहिब सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं था। बदर साहिब, ज़ाहिर आहे नज़रियाती सियासत जे हवाले सां पलीजे साहिब जी सालगिरह आहे, इंटरटेन बि करियूं पिया, ज़ाहिर पलीजे साहिब जो तमामु वॾो रहियो आहे, रोल रहियो आहे। ऐं नज़रियाती सियासत जो सवाल खणी अॼोके हिन प्रोग्राम खे पाण रखूं पिया, मुख़्तलिफ़ दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करायो अथऊं, केतिरो सम्झो था त असरु पए थो जॾहिं नज़रियाती सियासत आहिस्ते आहिस्ते बेक थियणु शुरू थिए थी ऐं जेके रिजिड क़ुवतूं आहिनि, तारीख़ जूं रद्द क़ुवतूं आहिनि, उहे आहिस्ते आहिस्ते कीअं स्पेस वालारीनि थियूं? मां सम्झां थो जेको असां पाकिस्तान जे अंदरि अॼु हींअर जेकी सूरत हाल आहे, पाकिस्तान जा 3 सूबा त बिल्कुलु जेका इंतिहा पसंदी में जेका जली रहिया आहिनि। असां त इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ आहियूं, भले उहा खणी सिंध बि जेको आहे ताज़ो जेको शिकारपुर जो वाक़ियो थियो आहे, मां सम्झां थो इहो हिकिड़ो अलार्मिंग आहे, इहो असांजे लाइ हिकिड़ी ख़तरे जी निशानी आहे। पर उन जे बावजूद बि मां सम्झां थो त सिंध जे अंदरि अॼु बि जेकॾहिं जेकी हारमनी आहे, जेको अमन आहे, उनजो क्रेडिट जेको आहे सम्झो त असां जॾहिं शाह सचल सामी ॾियूं था पॉलिटिकली तरह सां, मां सम्झां थो त जेको असांजे हिते जेके पॉलिटिकली जेके शख़्सियतूं रहियूं आहिनि, उनमें महान शख़्सियत जंहिंजो वॾे में वॾो क्रेडिट आहे, उहो आहे रसूल पलीअ साहिब। हूअं पॉलिटिकली सम्झो था त माना स्टफ असां वटि स्पिरिट उहो मौजूदु आहे अञा? बिल्कुलु। किन दौरनि में तव्हां ॾिसो त केॾा वॾा लॉन्ग मार्च, केॾी रेडिकल सियासत, हक़ीक़ी डेमोक्रेटिक स्लोगन्स हूंदा हुआ, पर हींअर त ॾाढी सूरत हाल ख़राबु थी आहे सिंध जी। मां सम्झां थो सिंध जे अंदरि हींअर असांजो 60-70 लख 80 लख जे क़रीब जेको मिडिल क्लास ठहियो आहे,
उहो हिकिड़ो तमामु वॾो असांजो जानदार मिडल क्लास ठहियो आहे। एॾो त उहो जेको आहे मतिलबु बाक़ाइदे अवेयरनेस रखे थो, अवरच आहे सिंध जे इशूज़ ते। बिल्कुलु तव्हां सोशल मीडिया में वञो, अॻे सोशल मीडिया नहीं, हाणे सोशल मीडिया में असांजो उहो जेको आहे मिडल क्लास पावरफुल लॻो वेठो आहे। ऐं इहो जेको मिडल क्लास असांजो जेको एॾो वॾो तयारु थियो, उन कीअं तयारु कयो आहे? उनखे असांजे हिननि वॾनि उस्तादनि तयारु कयो आहे न। उन में उस्ताद पलजी साहिब जो वॾो तमामु वॾो रोल रहियो आहे। ॿिया जेके असांजा हिते रहिया, जेके असांजा उस्ताद रहिया, यकीन कंदो त मां काफ़ी हंधनि ते वञी वेहां थो पियो, दोस्तनि सां ॻाल्हायां थो पियो, हो चवनि था पिया त अलाह जो शुक्र आहे जो वाहिद सूबो सिंध आहे जेको हींअर इंतिहा पसंदि खां बचियो पियो आहे। मां चयो इन जे करे पलीजे साहब जी 85 सालगिरह जे हवाले सां मुख़्तलिफ़ अदीबनि सां, एक्टिविस्टनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं पिया सिंध जे मजमूई सियासी कल्चर जे हवाले सां। छाकाणि त पलीजे साहब जी सालगिरह जे हवाले सां इहे ई ॻाल्हियूं, इहो ई फ़िक्र जूं ॻाल्हियूं, तरक़ी पसंदीअ जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। अॼु फातिमा हालेपोट सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं था त सिंध में ओवरऑल जेको तरक़ी पसंदी ऐं नज़रियाती सियासत, वतन दोस्ती वारी सियासत, रियल डेमोक्रेटिक जेका सियासत आहे उन जा वैल्यूज़ केतिरी अहमियत रखंदा। अॼु फातिमा तव्हां ज़ाहिर एक्टिव बि आहियो ऐं पलीजे साहब जी सालगिरह जे हवाले सां सभु माण्हू तव्हां ॾिसो त अॼु सॼो हिकिड़ो फ़िक्री माहौल ठही आयो आहे सिंध में। गॾोगॾु इंतिहा पसंदी जो हिकिड़ो रुझान वधे पियो। कीअं पिया सम्झो त नज़रियाती सियासत, फ़िक्री सियासत जो केतिरो उहो फुक़दान थियो आहे जो सिंध में आहिस्ते आहिस्ते इंतिहा पसंदी वधे पई? इंतिहा पसंदी तमामु घणी हद दर्जे ताईं वधे पई। इन खे हासिल करणु हथी ॾेई जेको आलमी साम्राज्य आहे उहो वधाए इन स्टेज ताईं अची पहुचायो आहे त जीअं पहिरीं सिंध जा माण्हू कुझु नज़रियाती थिया, कुझु तइलीम पिरायूं, कुझु अॻिते निकिता, उन्हनि शयुनि खे सम्झणु शुरू कयो त हिननि खे उहा ॻाल्हि कंडे जीअं अटकी त जीअं असीं अहिड़ी हिकिड़ी शइ साम्हूं आणियूं मज़हबी इंतिहा पसंदी जे नाले में जो उहे मुस्लमान या ॿियूं क़ौमूं या अक़लियत पसंद माण्हू उहे पाण में ई विढ़िया पिया हुजनि या असीं अॻिते निकिरी न सघूं। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब मुसलसिल पंहिंजी गुज़िरियल समूरी ज़िंदगी जो जेको सरमायो आहे हिन सिंधी क़ौम जे लाइ वक़िफ़ करे चुको आहे। हिन महिल ताईं उहा जदोजहद ई आहे। हिन महिल ताईं सिंध जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी सम्झ में जे मुताबिक़ त उहो नज़रियो ई आहे जेको सिंधी क़ौम खे हिन महिल ताईं ज़िंदा रखंदो ऐं उजागर कंदो पियो। फ़िक्री हवाले सां था चओ? हा बिल्कुलु, फ़िक्री सियासी नज़रियो। औरतुनि जे हवाले सां छा था सम्झो त सिंध जी औरत केतिरी सेक्युलर आहे, केतिरी प्रोग्रेसिव आहे, तरक़ी पसंद सोच जी आहे, या उहा बि थोरो इंतिहा पसंदी या रिलीजियस माइंडेड आहे? सिंध जी औरत ॾिसो न, असांजा सिंध जा जेके मर्द माण्हू आहिनि उहे ई अञा उन लेवल ते न आहिनि पहुता। छाकाणि त हिकिड़ी जेका तब्दीली ईंदी आहे उहा ॾहाके ब ॾहाके ईंदी आहे, हिकदमि सां जेका तब्दीली अची वञे उहो थी नथो सघे। असांजी सिंध जी औरत प्रोग्रेसिव आहे, तरक़ी पसंद आहे, रोशन ख़्याल आहे, तमामु घणी अॻिते निकितल आहे। तव्हां ॾिसो त सिंधियाणी तहरीक जी भेण डॉक्टर अज़ीज़ टालपुर जी धीअ SGST जी अॻवान असांजी सिंधियाणी तहरीक जी साबिक़ा मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सिंधू मंगणहार FCPS डॉक्टर आहे हींअर। त ईअं तव्हां ॾिसो त हर जॻह ते कबीलाई सिस्टम लॻो पियो आहे, जिते कंधकोट में भेणूं हली कोन थियूं सघनि, जिरगा सिस्टम लॻो पियो आहे। उते रसूल बख्श पलीजे साहब जहिड़ो ई माण्हू आहे जंहिं वञी उते औरतुनि में कमु कयो आहे, मर्दनि में कमु कयो आहे, सियासी सुञाण आहिनि उते उहे माण्हू उन जी सम्झ आहर अॻिते निकिता आहिनि, जेके वाक़ई सम्झनि था त फ़क़ति इहो माण्हू, फ़क़ति इहा शइ सही आहे सिंध जे अंदरि जेका असांखे हक़ीक़ी पैगाम सां गॾु गॾु असांखे पंहिंजी रिवायत, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजो मज़हब, पंहिंजी सक़ाफ़त खे बरक़रार रखंदे पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे बचाइण जो उपाउ ॾिए थो ऐं वसीलो ॾिए थो। उन जे तहत उहे भेणूं असां सां गॾु आहिनि। फ़िक्री ॻाल्हियूं थियनि पियूं, नज़रियाती ॻाल्हियूं थियनि पियूं, ऐं अॼु जे मौक़े जे मुनासिबत सां नज़रियाती सियासत ते आऊं ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदुसि त सिंध में जेको इंतिहा पसंदी जो फेज़ वधे पियो इन खे नज़रियाती सियासत केतिरो काउंटर करे सघे थी? ॾिसो, आऊं सम्झां थो त फ़क़ति नज़रियाती सियासत ई आहे जेका उहा काउंटर करे सघे थी। तव्हां ॾिसो, असां वटि 80s खां पहिरीं जेका पॉलिटिक्स थींदी हुई उहा प्योरली नज़रियाती ऐं लेफ्ट जी। ॾिसो, नज़रियाती बि लेफ्ट जी, नज़रियो मज़हबी थिए थो, नज़रियो साइंटिफिक थिए थो, नज़रियो लेफ्ट जो थिए थो, लिबरल बि नज़रियो थिए थो, मतिलबु त नज़रियो ख़ुदि हिकिड़ो मल्टी डायमेंशनल हिकिड़ो घण तरफ़ी हिकिड़ी माना ॻाल्हि आहे। ऐं सोसाइटी खे उन में पेनिट्रेट करण जी ज़रूरत पए हिननि सभिनी वॾनि नज़रियनि। तारीख़ जे हवाले सां तव्हां ॾिसो, जॾहिं 18वीं 19वीं सदी हुई, जॾहिं अर्तकाई दौर हो असांजो, डार्विन जी थ्योरी हुई, त उन वक़्त में इंतिहा पसंदी हुई, पर उहा इंतिहा पसंदी फ़र्द टू फ़र्द हुई। जेकॾहिं डार्विन जो अर्तकाई नज़रियो आयो त उन जे जवाब में मज़हबी माण्हुनि उन जे ख़िलाफ़ु नज़रियो आंदो त बाबा हीउ सही न आहे, उन माण्हू खे फ़र्दन टू फ़र्दन माना नुक़सानु पहुचायो। पर हींअर ईअं सम्झो त इंतिहा पसंदी जी हिकिड़ी जदीद शकिल, कातिल शकिल जी सूरत में साम्हूं आई आहे। त उनखे फ़क़ति कल्चर जी सूरत में फ़क़ति आऊं सम्झां थो त नज़रियाती हवाले सां
एक्टिविटीज़ जे हवाले सां कानून जी बालादस्ती क़ाइमु करण जे हवाले सां इन शइ खे काउंटर करे सघिजे थो। अॼोकी महफ़िल जे अहम शख़्सियत मोहतरम रसूल बख्श पलीअ साहब जे हवाले सां तव्हांखे सॼी नज़रियाती फ़िक्री सियासत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करायां पियो। पलीअ साहब खां ॿ लफ़्ज़ हिकिड़ा ॻाल्हाईंदुसि तव्हांखे। पलीअ साहब तव्हांखे सालगिरह जूं मुबारकूं हुजनि ऐं अॼु नज़रियाती फ़िक्री हवाले सां तव्हांजे सॼे फ़िक्र ते ॻाल्हाइजे पियो, छा पिया महसूसु कयो त सिंध खे हिन वक़्तु फ़िक्री ऐं नज़रियाती सियासत जी सघ जी केतिरी ज़रूरत आहे? बुनियादी ज़रूरत आहे, माण्हुनि खे ख़बर बि कान आहे। माण्हुनि खे फ़िक्री नज़रियाती तरह का ख़बर न आहे। का माण्हू राजन जेके यानी मामूली ॻाल्हियूं माण्हू नथा सम्झनि, तंहिं करे उनखे मुनज़म तरह सां तालीम ॾियणु खपे, सम्झाइणु खपे। इहो बुनियादी शइ आहे, इन खां सवाइ कुझु न थियो। मसलन ये MRD सॼी MRD वेंदी आहे। कॾहिं कंहिं साहिबी लिखियो आहे त MRD कंहिं शुरू कई? रसूल बख्श पली जे बेगम उन बेगम भुट्टो साहिब जी बेगम असां ॿिन्ही गॾिजी शुरू कई। कीअं कई थी लिखंदा ई कोन, हक़ीक़तूं बयान ई न कंदा, रुॻो कूड़ करे वेठा हूंदा। मामूली ॻाल्हियूं लिखंदा, बुनियादी ॻाल्हियूं लिखंदा ई कोन। उन्हनि जी ज़रूरत आहे। फ़िक्री सियासत इंतहा पसंदी खे केतिरो काउंटर करे सघे थी? फ़िक्री सियासत मैदान तयारु करे सघे थी, काउंटर करण लाइ मैदान तयारु करे सघे थी। अमली कमु ॿियो करिणो पवंदो, पर ज़हन तयारु करे। पलीअ साहब सां ॻाल्हि ॿोल कई थी, असां सॼी सूरताल तव्हांखे ॾेखारी अथऊं। हैदराबाद भेरो टाइम में तव्हांखे टेबलो ॾेखारियासीं। रसूल बख्श पलीअ साहब सां ॻाल्हि ॿोल कई थी, अयालती पलीअ सां ॻाल्हि ॿोल कई थी। ईंदड़ प्रोग्राम में वरी पाण मिलंदासीं ॿिए के प्रोग्राम ॿिए के मौज़ूअ सां गॾु। इजाज़त ॾींदा सदाईं Thank you.